नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में 1 महीनो पहिरीं खंबी गुम कयल पोरियत कुर्बान चाचड़ वज वठी घर पहुची वियो। घर पहुतल पोरियत कुर्बान चाचड़ समाजी अॻुवाण आज़म चाचड़, शकूर चाचड़ ऐं माजिद सखी जान चाचड़ सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन खे ॿुधायो त 15 डिसंबर 2020 ते बगीवाह बरसां चाचड़ मौला में मुंहिंजे घर ते अॻूणो SHO हनीफ़ कोराई, संदसि भाउ ASI इंतज़ार कोराई, मुमताज़ कोराई चढ़ाई करे मूंखे मुंहिंजे भाउ खे खंबी B सेक्शन थाणे ते क़ैद कयो। बाद में हिन मूंखे 1 महीने ताईं मुख़्तलिफ़ शहर मोरो, ॾैरकी, बुढो खान, मसण मौला समेत मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखी धमकाई। चवंदा हुआ त असांखे 90 लख रुपया ॾे, न त तुंहिंजो जीअण जंजाल कंदासीं। 1 महीनो टार्चर सेल में बंदि करण बाद मां गुज़िरियल ॾींहुं वज वठी भॼी घर पहुतो आहियां। हिन चयो त भाउ असर हनीफ़ कोराई, इंतज़ार कोराई, मुमताज़ कोराई असांजो जीअण जंजाल करे छॾियो। हिन असां मथां 3 कूड़ा केस पिणु दाख़िल कराया आहिनि। हिन चयो त असां मिसकीन आहियूं, हू भाउ असर पुलिस हुननि जी वंगार बणियल आहे। असांजो को बि दांह ॿुधण वारो न आहे। सॼो ॾींहुं पोरियो करे घर पहुचूं था त भाउ असर पुलिस जे ज़रिए हरासा कनि था। इन मौक़े ते पोरियत कुर्बान चाचड़ चीफ जस्टिस IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खे अपील कई त खुदा रा भाउ असरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे कूड़ा केस ख़त्म करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। 15 तारीख़ रात जो 8 बजे असां ॿिनि ॿाहिरनि खे घरों पुलिस खणी वई। हनीफ़ कोराई जो भाउ हुयो, इंतज़ार कोराई, मुमताज़ कोराई ऐं उनजो भाटो हुयो। 15 डिसंबर ते 15 डिसंबर ते 2012 ते माना 15 डिसंबर 2020 उन ते असांखे जीअं खणी आया राति जो 8 बजे उते 2-3 कलाक असांखे रखियो B सेक्शन ते ॿिन्हिनि ॿारनि खे गॾु। पोइ जेको आहे उन खां पोइ 12 बजे मूंखे इंतज़ार कोराई खणी वियो ॿिनि पुलिसनि सां गॾु पंहिंजी उतां करे दोदले भिक में उन्हनि जो बुढे खान जो ॻोठु आहे, उन पोएं पासे जॻह हुई ख़ाली। अॻु में बि असांखे उते लिकायो, जेको पहिरियों असांखे ॿुधायूं, हाणे बि असांखे उते रखियो। वरी सुबुह जो वरी पंहिंजे उतो मूंखे कढी करे 2 बजे हिननि जो को पंहिंजो माया पना मसण माले में उन मथे जाइ आहे, उहो ठेकेदार आहे, उन जी जाइ मूंखे रखियो ॿ ॾींहं रखी करे। पोइ उतो मूंखे भरे ॾे, पैसा भरे ॾे। मां असां का बि शइ न कई आहे, तव्हां फ़ैसिलो कयो, असां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, बाक़ी नाजाइज़ी न कयो। पोइ मूंखे लिकाईंदा हुआ केॾी महिल काथे। पोइ हिनजो भाउ आहे, माना 15 ॾींहंनि खां पोइ मूंखे खणी विया, अला रखियो। पंहिंजो हिन जो भाउ ASD वारनि उते रखियो। पोइ खणी आयो वरी साॻियो हिते वापसी पंहिंजो बुढे खान जे ॻोठ में दोदले में। पोइ बुढे खान जे दोदले में ॻोठ खणी आया त वरी पोइ मूंखे हिते चयो भई पैसा ॾे, न तोखे असां तेगाणियुनि खे ॾींदासीं। हिननि वटि उते बि माण्हू 2-3 ॿिया बि ॿधल हुया, हिते बि माण्हू बि हिन अला रखे वटि ॿधल। मां वटि पैसा आहिनि कान, मां ग़रीब माण्हू आहियां, रुपयो मूंखे तंग न कयो। सॼो ॾींहुं मां महिनत मज़दूरी कंदो आहियां। असांजे मथां ॿिया केस का बि न आहिनि, इन खाम का असांजे मथां वरी ॿी कूड़ी FIR कराए छॾी आहे धमकियुनि जी, जंहिंमें जेको आहे ज़मानत मां अॼु कराए आयो आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।